यूरोप में, कनाडा में, USA में हुनखे सुठी भली रेस्पेक्ट मिले थी। ही हिकिड़ो डिग्निटी वारो प्रोफेशन आहे। पाकिस्तान में थोरो हिनखे घटि थो सम्झियो वञे या माण्हुनि खे एतिरी अवेयरनेस ई कान्हे का। साईं दोस्तो, अक्सर तव्हांखे चवंदा रहंदा आहियूं त नर्सिंग में दाख़िला वठो, तमामु वॾो वैल्यू आहे। अॼु तव्हांखे साईं तनवीर साईं सां मिलाईंदा, जेको कुवैत में आहे ऐं माशाल्लाह सुठी भली पघार खणे थो। ऐं इन करे असां तव्हांखे चऊं था तव्हां नर्सिंग में दाख़िला वठो। काफ़ी सारा ॿिया मुल्क बि आहिनि, आइल्स करे तव्हां ॿाहिरि मुल्क वञी सघो था, UK वञी सघो था, कैनेडा, ऑस्ट्रेलिया। थोड़ा एग्ज़ाम्स मुश्किल आहिनि, ज़ाहिर ॻाल्हि आहे महिनत त करणी पवंदी आहे। साईं तनवीर साहब सां तव्हांजो थोरो टचअप हणायूं था त जीअं तव्हांखे ख़बर पए त अॻिते केतिरो नर्सिंग जो वैल्यू आहे कुवैत में। साईं तनवीर साहब, वॾियूं महिरबानियूं। कुवैत जा हाल वाल जो नर्सिंग जेके थोरो दोस्त कनि पिया हिते, इन्हनि लाइ कीअं वैल्यू हुते आहे या न आहे? अस्सलाम वालेकुम दोस्तो, मां सैयद तनवीर अली हिकु स्टाफ नर्स आहियां कुवैत में, मिनिस्ट्री ऑफ हेल्थ में। ऐं असांजे पाकिस्तान में नर्स जी एतिरी डिग्निटी न आहे जेतिरी ॿाहिरि आहे। ऐं अॼुकल्ह जे दौर में जेकॾहिं को माण्हू स्टाफ नर्स आहे त उहो बिल्कुलु बि बेरोज़गार नथो वेही सघे। उन खां अलावा ॿाहिरि यूरोप में, कनाडा में, USA में हुनखे सुठी भली रेस्पेक्ट मिले थी ऐं हुनजी इनकम जेको आहे न तमामु सुठे नमूने सां इंक्रीज़ थिए थी। ऐं इन ई फील्ड में अॻिते हली करे अॻिते वधण जा तमामु घणा चांसिस आहिनि। असांजे पाकिस्तान में थोरो हिनखे घटि थो सम्झियो वञे या माण्हुनि खे एतिरी अवेयरनेस ई कान्हे का त नर्सिंग आहे छा, कहिड़ो डिपार्टमेंट आहे, कीअं दाख़िला मिलंदी आहे या उन जा बेनिफिट्स कहिड़ा आहिनि। त मां दोस्तनि खे चवंदुसि जेके दोस्त MBBS में सिलेक्ट नथा थियनि या जेके दोस्त ॿियूं फील्ड्स खणनि था उन में कामयाबी जो रेशो घटि आहे, त मां इहो चवंदुसि त नर्सिंग जे फील्ड में 100% कामयाबीअ जो रेशो आहे। तव्हां पंहिंजो गोल अचीव करे सघो था, तव्हां पंहिंजा ख्वाब पूरा करे सघो था। ऐं इहो न त बिल्कुलु तव्हां सिर्फ़ु हिकु मतिलबु सुठी इनकम वारी फील्ड आहे, इवन रुगो पाकिस्तान में न पर सॼी दुनिया में। पर इन खां अलावा त मां वधि में वधि इहो रिकमेंड कंदुसि पंहिंजे सिंधी दोस्तनि खे, भाइरनि खे त हिन नर्सिंग फील्ड जे बारे में तव्हां इंफॉर्मेशन वठो ऐं इन में इन थियण जी कोशिशि कयो। जेतिरे क़दुरु असांजा ॿिया दोस्त आहिनि पंहिंजे सोर्सिस खे यूज़ कनि था त को मतिलबु क्या सियासी नमूने सां का पोस्ट वठनि हल्की फुल्की, त उन खां लख दफ़ा बहितर आहे त तव्हां नर्सिंग जे फील्ड में अचो त तव्हांजा सभु ख्वाब पूरा थी वेंदा। साईं वॾियूं महिरबानियूं। दोस्तो, तव्हां हिते सॼी उमिरि कमायो ऐं ॿाहिरि मुल्कनि जा तव्हां कुझु साल ई हणी चयो त उनजे बराबरि ई थींदा, छाकाणि असांजे मुल्क में इनकम रेशो तमामु घटि आहे। वॾियूं महिरबानियूं साईं, थैंक यू सो मच। दोस्तनि खे इहो मोटिवेशन आहे त नर्सिंग फील्ड में अचो ऐं ॿाहिरि वञो। वॾी महिरबानी।